झूलणनि जे भॼननि ते त असां केतिरा ई दफ़ा हथ मथे करे नचिया आहियूं, पर अॼु हथ मथे करे नचण जो न समय आहे। उहो समय आहे जंहिंमें असां हिक ॿिए जो हथ पकड़े अॻियां वधूं और उन्हनि माण्हुनि खे सज़ा ॾियारायूं जिन असां सिंधियुनि जे लाइ और असांजे इष्ट देव लाइ अपशब्द ॻाल्हाया अथऊं। उल्हासनगर में सिंधी पत्रकार मंच जे पारां थियणी आहे हिकु आक्रोश रैली 13 नवंबर ते, जेका शुरू थींदी गोल मैदान खां, उन खां पोइ वेंदी नेहरू चौक, सिरू चौक और उन खां पोइ उहा ख़तम थींदी पहिरें नंबर झूलेलाल मंदिर में। इहा रैली शुरू थींदी शाम जो 4 बजे भगवंती नावाणी स्टेज जे हितां। त घणी में घणी तइदाद में सभु सिंधी अचो। इहा हिकु नॉन पॉलिटिकल रैली आहे जंहिंमें सिर्फ़ु सिंधियत ॾिसणी आहे, असांजे झूलण खे ॾिसणो आहे। त घणे में घणी तइदाद में अचो और हिन रैलीअ में भाग वठो। केतिरनि ई शहरनि में हज़ारनि जी तइदाद में माण्हू जमा थिया आहिनि और रैली कई अथऊं। असांजे उल्हासनगर में न थी आहे, त हिते एकता ॾेखारण जो इहो सुनहरो मौक़ो आहे। सभु अचो ऐं गॾु थियो और हिकु आवाज़ उथारियो त हा, असां सिंधी गॾु आहियूं। जय झूलेलाल। खुशहाल हथ मथे करे।